फोक ऐं लोक विरसा कमेटी ऑफ पाकिस्तान आर्ट्स काउंसिल कराची पारां सिंध जे नामवर कहाणीकार नावल निगार शाइर ब्रॉडकास्टर ऐं एडिटर आगा सलीम जी यादि में संदसि जे फ़न ऐं शख़्सियत ते सिंध जे नामवर लेखकनि दानिश्वरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, जिन में प्रोफेसर डॉक्टर नागपाल, डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमुण, प्रोड्यूसर निसार मेमुण, शम्स जाफ़राणी ऐं मसरूर पीरज़ादो ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी तख़लीक़ी सींध सवारण में पंहिंजी हयाती इल्मु अदब फ़न ऐं सिंधी ॿोली खे अर्पींदड़ आगा सलीम तमामु घणो ज़हीन ऐं ॾाओ इंसानु हो, जंहिंखे सिंध, सिंधी ॿोली, शाह लतीफ़, तसवुफ़, बाबा फ़रीद ऐं आर्ट सां न रुॻो इश्क़ हो, पर उहा ई हुन जी ज़िंदगी हुई। उहे मौज़ू ऐं मोहबतनि जा महवर संदसि ज़िंदगी जा रूह परवरस्त वारा हुआ। साण रूह जूं रिहाणियूं कंदो हिन सिंध, शाह लतीफ़, तसवुफ़, सिंधी ॿोली ऐं बाबा फ़रीद जहिड़नि शाइरनि सां पंहिंजे रूह ऐं ख़्याल जे वहदत जो रिश्तो जोड़े हुन पंहिंजी ज़िंदगी, फ़न, क़लम ऐं फ़िक्र खे जेका मौनियत बख़्शी उन खेसि सिंध जो आगा सलीम बणाए छॾियो। सिंध जे अदबी सरजणहार, नाम्यारे नावलिस्ट, कहाणीकार, शाइर, सिंधीकार, ब्रॉडकास्टर ऐं एडिटर जनाब आगा सलीम जे लाइ आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान ही मेड़ कोठायो आहे, ही फंक्शन करायो आहे, हीअ तक़रीब सॾाई आहे ऐं इन जो इंतज़ाम कयो आहे लोक विरसो कमेटी। असां लोक विरसो कमेटी में कई असांजा दोस्त आहिनि, उहे मुख़्तलिफ़ नाला असां तजवीज़ कंदा आहियूं। उन्हनि नालनि जे हिसाब सां लॻभॻि हफ़्ते 10 ॾींहंनि में असांजो ही प्रोग्राम थींदो आहे। जनाब आगा सलीम सां कई ज़माना कल्चर डिपार्टमेंट में गॾु रहंदड़, उन जी यादनि जे बारे में, उन जे सलूक जे बारे में, उन जे असलूब जे बारे में असांखे सारोणियूं वञींदो जनाब मंज़ूर कनासरू साहब। पहिरीं त मां मुबारकबाद ॾींदुसि शेख साहब खे, जंहिं आर्ट काउंसिल जी तरफ़ां ही बहितरीनु प्रोग्राम मुनक़द कयो। आगा साहब यकीनन हिकिड़ी वॾी शख़्सियत हुई ऐं घणे पासे जी शख़्सियत हुई। तव्हां वटि वेठा आहिनि दोस्त ज़रूरु साईं जे फ़न ते, उन जे अदब ते, उन जी शाइरी ते ॻाल्हाईंदा। मां सिर्फ़ु साईं सां जेके चंद ॻाल्हियूं कल्चर डिपार्टमेंट में साईं सां वास्तो जेको रहियो उहे ॿ टे पेश कंदुसि, घणो टाइम कोन वठंदुसि। आगा साहब सां मुंहिंजी जेकी मुलाक़ात हुई साईं जे रिटायरमेंट खां पोइ, मुंहिंजी हुन सां हिकिड़ी फ्रेंडशिप वारो माहौल पैदा थियो ऐं पर एतिरो घणो थियो जो तक़रीबन असांजो वक़्तु गॾु गुज़रंदो। महीने में ईअं खणी चइजे त अगरि 20 ॾींहं असां गॾु रहंदा हुआसीं त शायदि वाधार न थींदो। पोइ न सिर्फ़ु हिते कराची में बल्कि हैदराबाद, ख़ासि तौर ते भिटशाह, असांजो सम्झो ॿियो घर भिटशाह हूंदो, छो त छा साईं सां जेतिरी मुहबत आगा साहिब जी हुई, तो हू मजबूरी हूंदी त हू कराची में हुनजी फैमिली रहे पई, हिते रहे पियो, न त उहो शायदि बसि पुॼे हा त हू भिटशाह में ई रहे हा। वॾो हुनखे मज़ो ईंदो हुयो जो हर 8 ॾींहं चवंदो मंज़ूर यार हलूं भिटशाह हलूं। सो हिते मूंखे मज़ो कोन थो अचे, उते हलूं। तव्हां सही, हाणे अॻे हफ़्ते थी आया आहियूं, वरी हाणे चए थो यार न ओॾे हलणो आहे सिलसिलो। पोइ इन्हनि ॾींहंनि में मां सोचियो त मां चवां साईं भिटशाह उहो ई विज़िट कराए पियो थो त छो न हुन मां कमु वठिजे। पोइ मूं साईं खे गुज़ारिश कई त सर पोइ भला हाणे तव्हां इहो आहे त रिसालो त ट्रांसलेशन कई आहे, पर बहितर इहो आहे त जेको गंज रहियल आहे छा साईं जो, उनखे तव्हां ट्रांसलेशन कयो। घणी जदोजहद खां पोइ साईं जो तबियत हिकिड़ी अजीब हूंदी हुई, इलाही तेज़ तबियत जो बि हुयो ऐं अना वारो माण्हू सख़्तु नहिड़ी नहिड़ी ॻाल्हि ते चिड़ी पवणु। सो मूंखे यार मूंखे ई ज़िमेवारी त ॾिए थो, पर मां न करे सघंदुसि, हीउ हेॾो वॾो कमु आहे। सो पर मूंखे माण्हू 2-4 दोस्त खपंदा जंहिं सां मां हीउ गॾिजी कमु कयां। तो काफ़ी लिस्ट हुई वॾी, जंहिंसां ॻाल्हि ज़िक्र कजे त की न, ही बि न, ही बि न, ही बि न।
सो आख़िर में वञी तय थियो त साईं नागपाल साहब ऐं नवाज़ अली शोख साहब जन जी ॿिन्हिनि जी खुटी थी खुटी कई जो साईं राज़ी थिया। पोइ बिस्मिल्लाह करे हथ विधो। आगा पंहिंजो नागपाल साहब वेठो आहे पाण ई ॿुधाईंदो त छा असरु हूंदो हुयो। इहो थींदो हुयो त ऑफिस में कॾहिं साईं वारनि खे विहारे मां ॿाहिरि तालो हणंदो हुउसि त मथां कंहिं न कंहिं ॻाल्हि ते वरी पोइ चिड़ी पए ऐं वरी सिलसिलो मुंहिंजो वरी आगा साहिब जी जेकी कावड़ हूंदी 15 ॾींहं 20 ॾींहं न महीनो हले वरी पोइ थधो थींदो हुयो। मां वरी 15-20 ॾींहं मां पोइ कजी वरी कमु डिले थी वेंदो। सो नेठि अला करे उहो कमु साईं पूरो करे ॾिनो। पर हुन सां गॾोगॾु इन विच ते ॿियूं खोड़ सारी शयूं खोड़ सारा किताब कल्चर डिपार्टमेंट जे डिस्पोज़ल ते आया जेके आगा साहिब खां लिखाया विया। हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि उहा हुई त साईं शाइरीअ जे हवाले सां भेटाईअ जे लाइ ईअं त शाइरी कई पर साईं खे चयो त सर तव्हां कम से कम हाणे जेके साईं भेटाई जी शाइरी आहे उनखे उर्दूअ में ट्रांसलेशन कयो। जीअं तव्हां हींअर कलाम हलायो इहो आगा साहिब खां इहो ट्रांसलेशन हुई मूं कराई। ऐं पर उन शर्त इहो रखियो त भई जेके आर्टिस्ट मां चवंदुसि उहे मूंखे तूं अरेंज करे ॾींदे। उन खां अलावा मां जेके उन वारी लिस्ट ठाहे ॾिनी मां साईं हीअ त एतिरा आहिनि जो एतिरी त मूं वटि बजट ई कान्हे का जे तूं न आहे त पोइ मां नौकर थोरी आहियां तूं जो मां तोखे ठाहे ॾियां। चलो साईं कोशिशि कईसीं सेक्रेटरी साहिब सां ॻाल्हि ॿोल थी। साईं बि शमजानी साहिब जन आहिनि उनखे ख़बर हुई त डिपार्टमेंट में साईं सेक्रेटरियुनि खां अप्रूवल वठणु केतिरी ॾुखी हूंदी। सो बजट जे हवाले सां वॾी कोशिशि करे कईसीं पर वरी डिमांड इहा त न पंहिंजो मूंखे म्यूज़िक जे हवाले सां समी बलोच साहिब मैनेज करे ॾे। समी बलोच साहिब सां ॻाल्हायोसीं साईं अचो ही महिरबानी करे हे कमु कयूं था पिया। हाणे यार ही वॾा आर्टिस्ट आहिनि हिननि सां वेहणो पवंदो बाक़ाइदे जल्दी में कमु कोन कराए ॾींदा। तो हाणे बिस्मिल्लाह करे हथु विझो। तो कोशिशि कईसीं माशाअल्लाह उहे कैसेट हींअर जेके बि दोस्त ॿुधंदा जिन खे ॿुधो हूंदो यकीननि त उहा पंहिंजी वटि पाण ऐं तक़रीबन सॼे पाकिस्तान में त छा ॿाहिरि दोस्तनि बि उतां फ़ोनियूं करे इहे CDs घुरायूं। आगा साहिब जी तमामु वॾी ख़ुशूसियत इहा हूंदी त जेके बि दोस्त हूंदा उन सभिनी खे पाण सां कनेक्ट रखंदो हो। मूंखे त यादि आहे त हाणे असां हिते कराची में रहण जे दौरान पाण हींअर 2-2 साल थी था वञनि कोन था मिलूं पर साईं जे वजह सां इहो हूंदो हो त सभिनी खे गॾु रखी वेठो हूंदो। कराची में सलीम अहमद साहब हुयो ॿिया दोस्त उन्हनि सां माना बि कोशिशि कंदो हो त यार कंहिं न कंहिं तरीक़े सां मंझंदि जो मिलूं था राति जो था मिलूं पर मुलाक़ात कजे। माना हिकिड़ी हुनजी हूंदी त घर में त ठीकु आहे टाइम पास थिए थो पर दोस्तनि सां ज़रूरु पास कजे। पोइ हैदराबाद में ख़ासि तौर ते हमीद सिंधी साहिब जे घर रिहाइश हूंदी हुई उते वञी रहंदा हुआसीं। पोइ हर 15 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं हितां पंहिंजो रवाना थियूं ऑफिस जीअं ख़तमु थिए अचे थो वे या कम से कम ख़ासि तौर ते सैटरडे ते हलूं। मां हाणे मूंखे घरों कढाईंदो सॼो हफ़्तो असां ऑफिस में कमु कयूं वरी तव्हां सैटरडे बि मुंहिंजो ज़ाया कयो वठी था हलो होॾे या भिक्षा या होॾे सोचे न हलिणो आहे पाण दोस्ती पंहिंजे दोस्तनि सां मिलणो आहे इहो ज़रूरी आहे। पोइ इहे अदबी कचरियुनि सां वरी झेड़ा बि शुरू थी वञनि वरी उन्हनि सां उन्हनि खे परचाइण बि ॾाढो ॾुखियो अजीब क़िस्म जो साईं हुयो। मूंखे बि हिकिड़ी खुटी खई हिकिड़ो किताबु लिखियो हो मूं सिंधीअ में मिठाई जो सकाफ़ती विरसो। मूंखे त चए यार इन जो तूं उर्दूअ में ट्रांसलेशन कराए पर तूं पाण कर ऐं पर उन सां गॾु कुझु उनखे ॿियो बि लिख। बसि पोइ हाणे इहा आहे त पोइ उन्हनि जी भला एडिटरशिप तव्हां कयो चङो ठीकु आहे इहो मां थो कयां। पोइ जेको मूंसां अचरु थियो 2-2.5 साल मुसलसल उहो जेको सिलसिलो थियो। हालांकि अनवर पीरज़ादे साहिब हुनजी ट्रांसलेशन कई अंग्रेज़ी में त घणी कोई एॾी हुन में महिनत करणी कोन पई पए पर हुन में न ही शइ न ही ज़रूरु विझरायोसि। ॿुधायूं त 50-100 पेज उनखे क्रॉस। हालांकि उहे साॻिया ई वरी अॻिते हली पोइ मां रखंदो पियो वञा। मां चयो हाणे ॼाणी वाणी मूंखां थो कराए। पोइ आख़िर में सची कई त इहो मां तोखे ज़रूरु कराए इन करे कराईंदुसि तो बार बेटाईअ खे पढ़ तोखे ज़हन में अची वञे पोइ उहा शइ तूं सही लिखंदे। पोइ 2 पेजनि मां 2 पेज करे हे रख बाक़ी ॿिया न हलंदा वरी ॿीहर पढ़ हे किताब खणो। तो
वॾी मुश्किल सां 3 सालनि ताईं 3 सालनि खां पोइ वरी किताब अंग्रेज़ी में उर्दू में असांजो तयारु थियो। माशाअल्लाह, नो डाउट साईं जी जेकी महिनत सां पोइ किताब पंहिंजी जॻह ते बहितरु हुयो ऐं जिन में दोस्तनि पढ़ियो इलाही तारीफ़ कई त ॾाढो सुठो आहे। तो आगा साहिब जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं केतिरियूं यादि कजनि। हा, हिकिड़े टाइम थो चवे तव्हां शायदि मुंहिंजे ख़्याल में अयूब साहिबु फरीद साहिबु दावत कई, तव्हां हुयो शायदि, मूंखे यादि पवे थो जेसि ताईं। हितां चई यार दोस्ती त तमामु पुराणियूं आहिनि ऐं मुलाक़ात फ़ोन ते यकीन थींदी, मूंखे जीअं यार हैदराबाद हलणो आहे, फरीद साहिबु कई आहे फ़ोन घणे अरसे खां पोइ पंहिंजी कचहरी थींदी। मां चवां हले तो वरी हलंदासीं, वरी उते ई जहिड़ा तव्हांजा शुरू थींदा। चए थो न न न, का ॻाल्हि कोन्हे, हलूं था। ऐं वियासीं ख़ैर हैदराबाद, फरीद साहिबु वेचारे तमामु बहितर नमूने सां अरेंजमेंट कयो, राति जो वेठासीं। तो मां कोशिशि कयां पियो त हिन जो उहो बसि उन मंज़िल ताईं न पहुचे जो ही वरी जहिड़ो शुरू थिए हिननि जो। फरीद साहिब जी पंहिंजी तबियत, तो हलंदे हलंदे तक़रीबन 2.5 कलाक 2.5 कलाक गुज़रिया, जहिड़ो शुरू सो अदब रे भई न तूं सही नथो चवें, उहो चए न तूं सही नथो चवें, मतिलबु प्यार वारो जहिड़ो ईअं न को भागण वारो जहिड़ो न। तो मतिलबु तबी हिकिड़ी पुराणी दोस्ती आहे, वरी निकिरूं वरी रियलाइज़ बि करे, वरी चए थो न नंबर मिलाए त मां एक्सक्यूज़ कयांसि। मां ओॾी महिल बि चवे त न यार मुंहिंजी ज़्यादती थी वई आहे, माफ़ी वठणी पवंदी। अजीब हिकिड़ो प्यारो दोस्त हुयो, अला हुनखे जन्नत नसीब करे। अहिड़ा माण्हू इलाही घटि हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे रेडियो में रहियो, उहे तजुर्बा मिटाईअ खे वरी हा आख़िरि में हिकिड़ी ॻाल्हि कंदो वञा, इहे सभु किताब पंहिंजे हिसाब सां जेके बि लिखिया कल्चर डिपार्टमेंट जे हिकिड़े डिस्पोज़ल ते आहिनि, पर आख़िरि में तयारु कयो। मां चई तव्हां एतिरो कुझु कयो आहे, सूफ़ीज़म ते हिकिड़ो किताबु लिखी ॾियो। सो मूंखे जीअं न इलाही वॾो मौज़ू आहे सूफ़ीज़म ते, मां हीअ किताबु लिखां पियो, हुन में यकीन आहे कि हिन कंहिं तरीक़े सां पंहिंजो न निज सूफ़ीज़म ते हुजे, उहो मूंखे लिखी ॾे। चयारो हुन लाइ पाण खे वरी तयारी करणी पवंदी। तो आख़िरी ॾींहंनि में बीमारीअ खां कुझु ॾींहं पहिरियां मूंखे हिकिड़ी वॾी लिस्ट लिखी ॾिनी, तव्हां हीअ किताब मूंखे मैनेज करे ॾे, वठी ॾे, त पोइ इनशाला हुन किताब खे बि लिखी था वठूं। पोइ साईं कुझु हुन ते नोट्स वग़ैरह वरिता हुया, पर पोइ अचानक बीमार थियण जे करे कुदरत वरी हुनखे एतिरो टाइम कोन ॾिनो जो उहो किताबु अची सघे हा। पर उहो किताबु पंहिंजी जॻह ते जेको साईं जे जेको डिस्कस करे पियो त हीअ मौज़ू पाण हुन में रखंदासीं, अगरि उहे छपिजी वञे हा त शायदि हिकिड़ो निरालो किताबु हुजे हा। पर उन जूं जेके बि किताब पाण वटि आहिनि हिकिड़ो खज़ानो आहे ऐं ईंदड़ नसुल हुन मां हमेशह फ़ाइदो वठंदो। ऐं सभिनी जी वॾी महिरबानी, अलाह ख़ुशि करे। पीरज़ाद खे त हू आगा सलीम बहसियत शाइर उन ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। मसरूर पीरज़ाद। कुछ दोस्तनि हैरान थी पुछियो आगा सलीम शाइर बि हुयो छा? तो बिल्कुलु आगा सलीम शाइर हुयो। तोड़े जो उनजी शाइरी घणी न आहे, उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मजमू आहे पन छण ऐं चंड, जेको 1986 में छपियो हो, ऐं इन में टोटल शाइरी 50 सुफ़्हनि जी आहे। आगा सलीम घणो टाइम न ॾिनो, जेका मूंखे हिकिड़ी पर्सनली हिकिड़ी अफ़सोस आहे त आगा सलीम जहिड़ो माण्हू शाइरीअ खे जेकर वधीक वक़्तु ॾिए हा। मां तव्हां आगा सलीम जो हिकिड़ो ई मजमूओ शेरी मजमूओ छपियो 1986 में। आगा सलीम जी कुल शाइरी 50 सुफ़्हनि जी मस आहे। आगा जी शाइरी सिंधी शाइरी मजमूए जो महाग सिंधी ॿोलीअ जे हसीन शाइर इमदाद हुसैनीअ 28 सुफ़्हनि जो लिखियो आहे। उन में इमदाद हुसैनीअ ॾाढियूं शाइरीअ जे बारीकियुनि ते ॻाल्हायो आहे। इमदाद हुसैनी न सिर्फ़ु आलीशान शाइर हुयो, पर हू शाइरीअ जो ज़बरदस्त नक़ाद बि हुयो। उन में हिकिड़ो जुमिलो हू लिखे थो आगा सलीम जे शाइरीअ लाइ त आगा सलीम पाण खे कॾहिं शाइर हुअण जो पोज़ न कयो ऐं न ई पाण खे शाइर तौरु इम्पोज़ कयो। हाणे इहो जुमिलो पढ़ी मां ॾाढो इन जुमिले जे गहराईअ में वियुसि त इमदाद जेको लिखियो आहे त आगा सलीम कॾहिं पाण खे पोज़ न कयो त हू शाइर आहे। ऐं
नई शाइर तौर हुन पंहिंजो पाण खे सिंधी अदब ते इम्पोज़ कयो। केॾी ख़ूबसूरत सिट आहे, केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। असां वटि त ईअं थींदो आहे त जेकी शाइर हूंदा बि न आहिनि उहे बि पोज़ कंदा आहिनि त असां शाइर आहियूं, ऐं उहे सिंधी अदब में या त पाण इनफरादी तौर या पंहिंजे पसंदि जे हल्के तरफ़ां सिंधी अदब ते इम्पोज़ कया वेंदा आहिनि। शाइरी इम्पोज़ न थींदी आहे, इम्पोज़ त आमरियतूं थींदियूं आहिनि। आमरियत इम्पोज़ थींदी, एमरजेंसी इम्पोज़ थींदी। शाइरी त दिलि जी बादशाही आहे। आर्ट, अदब, मौसीक़ी, शाइरी इहे त दिलि ते बादशाहत कंदियूं आहिनि। इहे इम्पोज़ कीअं थियूं थी सघनि? के माण्हू घटि किताब लिखी बि शाइर, घणा किताब लिखी बि शाइर न आहिनि थी सघंदा, ऐं के वरी थोरा शेर लिखी बि शाइर हूंदा आहिनि। शाइरी हूअं बि मिक़दार न पर मयार वारो मुतरनम हुनुर हूंदी आहे। आगा सलीम बि अहिड़ो ई शाइर हुयो जंहिं थोरो लिखियो, पर उहो थोरो घणनि ते भारी आहे। मूंखे हैरत आहे त आगा साहब घणी शाइरी छो न कई, या शाइरीअ खे संजीदगीअ सां घणो वक़्तु छो न ॾिनो। हुन जे रूह में शाइरी समायल हुई। हू लतीफ़ खां वठी शेक्सपियर ताईं अज़ीम शाइरनि मां एॾो त मुतासिर हो जो उन्हनि जूं सिटरूं हुन जे रूह में तूफ़ान आणे छॾींदियूं। हू मौसीक़ीअ जो ॾाढो सुठो ॼाणू हुयो, एॾो सुठो ॼाणू जेॾा शायदि अॼु जा जदीद शाइर कोन आहिनि। हुन जी शाइरी तोड़े जो बहर वज़न में परफेक्ट न आहे, पर हुन जी शाइरीअ में उहो तरन्नुम आहे जेको हुनखे मौसीक़ीअ सां मुहबत ॾिनो। हू हिकु सुरीलो माण्हू हुयो जंहिंजे शख़्सियत में का बि बेसुराई न हुई, ऐं हुनखे बेसुरा माण्हू वणंदा बि न। आगा सलीम जो हिकु शेर मां तव्हांखे ॿुधायां थो, जंहिं मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघंदव त हुनखे शाइरी ऐं हुन जे क्राफ्ट ते केॾी कमांड हासिल हुई, पर पोइ बि हुनखे हू कंटिन्यू घणो न कयो। अॼु वरी हीर घुली चंड चढ़ियो आहिस्ते, अॼु वरी हीर घुली चंड चढ़ियो आहिस्ते, नाव को हाव हुरियो चाक चिकियो आहिस्ते, दर्द जी हीर घुली चाक पया सभु चिकी, हथ पा ॿोह सां तो दिल ते रखियो आहिस्ते, काल अध रात जोई बूंद पई खिवण खिवी, दिल जे दरवाज़े ते हो सॾु थियो आहिस्ते। या आख़िर में मां आगा सलीम जे हिकिड़े नज़्म आहे जंहिंजो उनवान आहे यूलिसिस, जेको जेम्स जॉइस जो मशहूरु नावेल आहे, जंहिंमें हुन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस में बयानु कयो आहे। ऐं उहो कंहिं दौर में छा हींअर अॼु जे दौर ताईं बि हिकिड़ो क़ाबिल ज़िक्र अदबी कमु आहे। त आगा सलीम जे बि उन नज़्म जो उनवान आहे यूलिसिस। त उन में हू माण्हूअ खे केॾो मान ॾिए थो, ऐं आत कयूं माण्हूअ जी मिदहत, माण्हू मिटी सच सदाकत, बाक़ी सभा कूड़ हिकारत। त माण्हूअ जो मान उन वटि वॾो आहे। माण्हू जेको कंहिं उर्दू शाइर चयो आहे त फरिश्ते से बहितर है इंसान बनना, मगर इसमें लगती है मेहनत ज़्यादा। त इन में महिनत ज़्यादा आहे सुठो इंसान थियण में, ऐं जेकॾहिं सुठो माण्हू थो थिए त उहो त पोइ ख़ुदा सां हम कलाम थो थिए, ऐं उहो ई ख़ुदाई कम थो करे, डिवाइन कम थो करे। त आत कयूं माण्हूअ जी मिदहत, माण्हू मिटी सच सदाकत, बाक़ी सभा कूड़ हिकारत, नई सुबुह जी पाण बिशारत, भेज भिनी आहे सुबुह सभागो, रिचर्ड मासिस हाण त जागो। रिचर्ड मासिस माना जेके ग़रीब अवाम आहे, उहो उन जे जाॻाइण लाइ उन जी निंड ते हू लेमेंट थो करे, अलमियो थो सम्झे उनखे, ऐं चाहे थो त उहो रिचर्ड मासिस जेके आहिनि उहे उथी पवनि। रिचर्ड मासिस हाण त जागो, मंघ शफ़क़ में झिरमिर जरकन, कूंज कतारूं करकन, अञा सिड़ सिंधूअ में लड़कन, ख्वाबनि जा सूरज था जरकन। सो अॼु आगा सलीम खे असां यादि कयो, हू जेको शाइर हो, जेको इंसान खे वॾो इंसान सम्झंदो हो, ऐं उहो चवंदो हो त इहे जेकॾहिं रिचर्ड मासिस इहे मख़लूक जागी पवे त हीअ दुनिया सॼी शाइरी थी वञे। थैंक यू।
फातिमा हसन साहिबा से कि वो आएँ और आगा सलीम पे अपने ख्यालात का इज़हार करें। डॉक्टर फातिमा हसन। उनका नज़रिया है वहदतुल वजूद। मेरे तहरीर का उन्वान है आगा सलीम दश्ते वजूद की मसाफत में। शायर, अदीब, अफसाना निगार, मुतरजिम, ड्रामा निगार आगा सलीम की शख्सियत और काम का एक मजमून में अहाता करना मुश्किल है। वो बहुत संजीदा अदीब थे। इसनाफ़े अदब पर अबूर रखने के साथ उर्दू और सिंधी बल्कि अंग्रेजी भी ज़बानों पर यकसा दस्तरस रखते थे। यही वजह है कि जब उन्होंने शाहजो रिसालों का उर्दू तर्जुमा किया तो उसे असल से करीब तर रखते हुए भी उर्दू तर्जुमे में नामानूसियत का तासुर पैदा नहीं होने दिया। इसकी वजह ज़बान की सलासत, रवानी और ख़ुद उनकी मौज़ूनी तबा थी। वो बुनियादी तौर पर तख्लीकी जहन रखने वाले अदीब थे। एक ऐसा अदीब जो मुताले का बार उठाने के बावजूद अपने कारी को भारी अल्फाज व इस्तिलाहात के बोझ तले नहीं आने देता। उसकी सलासत ज़बान और सलासत को आप नस्र में भी इस्तिआरों और अलामतों में के ज़रिए पहचान सकते हैं। वो इस्तिआरों से मानी आफरीनी पैदा कर देते हैं। ये मानी आफरीनी खुश्क मौजू की राहम को भी इस तरह हमवार रखती है कि ना ख्याल व फिक्र की गंजलक गलियों में भटकाती है और ना खुरदरे अल्फाज इस्तिलाहात के रोड़े बिखेरती है। ज़बान पर दस्तरस और तख्लीकी उपज तर्जुमे को असल से करीब तर ले आती है। शायरी में खुसूसन मुतरजिम और शायर का ज़हनी, फिक्री और महसूसाती सतह पर कम फासला होना ज़रूरी है। ये फासला उस शायर के गहरे मुताले ही से हो सकता है और ये हमें फासला कम किया जा सकता है, मुकम्मल फासला ख़त्म नहीं किया जा सकता शायर और मुतरजिम के दरमियान। लेकिन अगर मुताले गहरा हो और आप उसके खुद अपने महसूसात से करीब तरीन पाए तो ये फासला कम किया जा सकता है। कायनात की हर शय वाजिबुल वजूद यानी हुस्ने अज़ल की सिमत हरकत करती है। इस हरकत और कशिश का नाम इश्क है। इश्क ही से कायनात का तनासुब कायम है। इश्क ही कायनात की तख्लीक और हमारी रूहानी तकमील का जरिया है। हवास से हटकर भी इश्क की एक कैफियत है। जब इस कैफियत से मनोतू का फर्क मिट जाता है तो सालिक की ज़बान से ऐसे कलमात अदा होते हैं जिनको जाहिर पर शतहियाद कहते हैं। सारंग सर झुकाए सूफी साईं का दर्द सुनता रहा और जब खानकाह से बाहर निकला तो उसे सारी कायनात बदली हुई सी लगी। हर तरफ से हमाऊस की सदा आ रही थी। हर दिल काबतुल्लाह था और हर इंसान को रबूबियत का दर्जा हासिल था। आगा सलीम ने सूफिया को सिर्फ पढ़ाई ही नहीं है, अपनी रूह को उनके फिक्र से हम आहंग कर लिया था। उन जैसे तख्लीक़कार सदियों में पैदा होते हैं। शुक्रिया। आगा सलीम साहब सां गॾु कमु कंदड़ असांजे अहम ब्रॉडकास्टर जनाब निसार मेमन साहब खे त हू अचे आगा साहब जे हवाले सां पंहिंजूं यादूं पेश कनि। जनाब निसार मेमन साहब। ॻाल्हि ॿोल जी ड्रेग 3 मिंटनि खां वधीक कान्हे। शाणनि सेखारियो आहे त जेॾो वधीक ॻाल्हाइबो ओतिरो वधीक ॿोड़ हारबो। 1974 में रेडियो जे प्रोड्यूसर जी नौकरी मिली। ट्रेनिंग ते इस्लामाबाद वियासीं। पहिरें ई ॾींहुं ज़ाहिद कलबाणीअ साहब सां मुलाक़ात थी जा यकदम दोस्तीअ में मटिजी वई। रहणु उथणु वेहणु खाइणु पीअणु सदाईं गॾु। हिकु ॾींहुं ज़ाहिद चयो त आगा सलीम हिते आयो आहे ऐं शाम जो इकबाल जतोई जे घर सैटेलाइट टाउन जी पिंडीअ वारे सैटेलाइट टाउन में महफ़िल लॻंदी आहे। असां बि कुझु ॻुंधण साण करे आगा साहब जे पेश पवंदासीं।
चयोमांसि त आगा सलीम केरु आहे? ज़ाहिद जो त आईंदे कंहिं सिंधी जे साम्हूं इहो चई त मुंहुं कारो थी वेंदी। मार पवई आगा साहब सिंध जो नामियारो कहाणीकार साईं हेॾो वॾो राइटर ऐं तोखे इहा ख़बर कान्हे? मां सदाईं अदब खां पासीरो रहियो आहियां, ख़ासि तरह सिंधी ऐं अंग्रेज़ी अदब खां। सो आगा साहब जे लिखण सां शहनासाई कोन हुई। अंग्रेज ऐं हिकु सबबु शायदि इहो बि थी सघे थो त आगा साहब घण लिखाऊ कोन हो, घटि लिखियो हुअईं ऐं सुठो लिखियो हुअईं। ऐं उन्हनि अदीबनि मां कोन हो जेके इहो सोचे न लिखंदा आहिनि त छो थो लिखां, छा थो लिखां ऐं कंहिं लाइ थो लिखां। ख़ैर, इक़बाल जतोई जे घर यानी सिंध हाउस ॻुंधण सुधा पहुतासीं, तारुफ़ थियो। आगा साहब मूंखे पंहिंजे ख़ासि शिकारपुरी अंदाज़ में चयो, मन रेडियो में कीअं आयो? चयुमि रेडियो ॿुधण जो शौक़ु हो। चई पोइ रेडियो जो दुकानु खोले हा नी, रेडियो में छो आहे? उथंदे ई आगा साहब धक्को अहिड़ो हयो जो इन महफ़िल में ॻाल्हाइण जोॻो ई न रहियुसि। ख़ैर, अन जो मुंहुं जंड ॾे ट्रेनिंग खां पोइ मुंहिंजी पोस्टिंग हैदराबाद थी। उन दौर में प्रोग्राम मैनेजर अमर जलील रेडियो छॾे वञी ओपन यूनिवर्सिटी वसाई हुई। आगा साहब मुंहिंजो प्रोग्राम मैनेजर थी आयो। ज़ेर दस्तीअ सां गॾु दोस्ती बि शुरू थी। हिकु ॾींहुं मूं गुफ़्तगू दौरान ग़ज़ल खे उर्दू हिसाब किताब तहत मोनस करे इस्तेमालु कयो। आगा साहब चयो, मन सिंधीअ में ग़ज़ल मुज़कर थींदो आहे। मूं उन ॾींहं खां शऊरी तरह ॿोलीअ ॾांहुं मोहतात रवैयो रखियो ऐं पोइ इहो रवैयो मुंहिंजी आदत बणिजी वियो। थैंक यू आगा। गुलाम हुसैन मौसीक़ी प्रोडक्शन जे हवाले सां हिकिड़ो वॾो नालो, आबदा मेडन गुलाम हुसैन शेख। उन ॿुधायो त आगा सलीम रेडियो में सुठी शाइरीअ जी चूंड में वॾो किरदारु अदा कयो, जेको उहा शाइरी ॻाई वेंदी हुई। प्रोग्राम साणे जा सिंगार लोक अदब ऐं मौसीक़ी जो शानदार प्रोग्राम हो। उन प्रोग्राम जो कंपेयर जंहिंखे अॼुकल्ह एंकर था चवनि, सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर नबी बख्श खान बलोच हो। आगा सलीम जो उन प्रोग्राम में वॾो किरदारु, वॾो हिसो हुयो, उनजी प्लानिंग में, उनजी प्रोडक्शन में, उनजी सोच में। आगा जे रेडियो में अचण खां अॻु हिकु रिवायती अंदाज़ में प्रोग्राम थींदा। हर क़िस्म जा जेके प्रोग्राम हुआ से रिवायती हुया, स्टूडियो ओरिएंटेड प्रोग्राम थींदा। आगा जे अचण खां पोइ हैदराबाद में इंटेलेक्चुअल ऐं सुजाग अदबी लॾे जी अच वञ शुरू थी ऐं प्रोग्रामनि में नवाण आई। अञा घणा ई किसा आहिनि, के ॿुधाइण जहिड़ा, के न ॿुधाइण जहिड़ा। मेरी बहरहाल चवंदा आहिनि त नोबडी इज़ परफेक्ट। हिकिड़ी आगा जी क्वालिटी जंहिं ते मंज़ूर काफ़ी डिटेल ॻाल्हायो, मां बि हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाईंदुसि त आगा जी हिकु क्वालिटी हूंदी हुई जेका दोस्तनि खे नाराज़ करे ऐं उन्हनि खे राज़ी करण जो स्टाइल हुनजो पंहिंजो स्टाइल हूंदो। आगा मुंहिंजे रेडियाई पीअनि मां हिकु पीउ आहे ऐं रहंदो। आई लव यू आगा। थैंक यू। कल्चर डिपार्टमेंट के अॻूणे सेक्रेटरी असांजे दोस्त ऐं साईं शम्स जाफ़रानी साहब खे पाण लेखक बि आहिनि, मोहक़क़ बि आहिनि, कामोरा बि रहिया आहिनि, जनाब शम्स जाफ़रानी। मुअज़्ज़िज़ सामीन, यकीनन मुबारकबाद जी मुस्तहिक़ आहे जो उन लोक विरसे कमेटी जे तवसत सां गुज़िरियल 1-1.5 साल खां वठी सिंध जे अदीबनि, शाइरनि, आलमनि, मुहक़क़नि, तारीख़दाननि खे यादि करण जो सिलसिलो शुरू कयो आहे ऐं इहो सिलसिलो जारी आहे ऐं आईंदे बि जारी रहंदो। ऐं इन सिलसिले में डॉक्टर अयूब शेख साहब जूं जेकी कोशिशूं आहिनि उनखे साराहण खां सवाइ नथो रही सघिजे। या छाकाणि त इन सॼे प्रोग्राम खे बचाइण लाइ सॼी भॼ ॾुक डॉक्टर साहब करे थो। तारीख़ूं तइ करणु, कहिड़नि माण्हुनि खे घुराइणो आहे, कंहिंखे छा ते ॻाल्हाइणो आहे, उहो डॉक्टर साहब जो ज़िम्मे आहे। पर उन सां गॾोगॾु डॉक्टर साहब कॾहिं कॾहिं शरारत बि कंदो आहे।
आउं गुज़िरियल महीने ॿाहिरि वियल हुअसि त उते जीअं मैसेज ईंदा आहिनि हिकिड़ो मैसेज आयो त अप्रैल महीने में लोक विरसे कमेटी जे तरफ़ां 2 प्रोग्राम थियणा आहिनि। हिकिड़ो डॉक्टर बलोच साहब ते, हिकिड़ो आगा सलीम साहब ते, ऐं हिकिड़ो MS पवन साहब ते। इहो हिकिड़ो इतला हो। ऐं जॾहिं मोटी आयुसि त तक़रीबन अॼु खां 15 ॾींहं अॻु में डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल थी फ़ोन ते, ऐं उन्हनि महिरबानी करे इहा ॻाल्हि कई पई त इहे जेके प्रोग्राम थियनि था हिन में कंहिंखे घुराइजे। उहा ॻाल्हि थी। डॉक्टर बलोच साहब जे बारे में ॻाल्हि थी, आगा सलीम साहब जे बारे में जॾहिं ॻाल्हि थी त उन जे बारे में हिकु तजवीज़ मूं ॾिनी, पाण ॿुधायूं। पर उन सॼी गुफ़्तगू में किथे बि इहो ज़िक्र कोन हो त मूंखे बि ॻाल्हाइणो आहे। इहा आहे शरारत जंहिंजो आउं ज़िक्र करियां थो। इहो हाणे 3-4 ॾींहं अॻु में जॾहिं मां हुनजो ॾिठो, हिकिड़ो मैसेज ॾिठो त ॾिसुमि त जेके ॻाल्हाइण वारा आहिनि हुन में मुंहिंजो नालो बि लिखियो पियो आहे। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं आगा सलीम साहब जेको कमाल जो माण्हू, उहो फ़क़ति नावल नवेस न हो, कहाणीकार न हो, शॉर्ट स्टोरी राइटर न हो, ड्रामा निगार न हो, ब्रॉडकास्टर न हो, शाइर हो, ऐं आख़िरी ज़माने में सहाफ़ी थियो ऐं एडिटर बि थियो। तो इहो उन जी हिकिड़े माण्हू में इहे सभु क्वालिटीज़ हुयूं। ऐं जीअं सवेर ॻाल्हि थी त जेको कुझु लिखियो अथसि उहो क्वालिटी लिखियो अथसि, क्वांटिटी ते उनजो घटि हो। हिन जा जेके 2 नावल आहिनि, मगर आउं इहो चवां त शायदि उनजे ख़मीर में इहा ॻाल्हि हुई त हिनजी इहो ज़हन दिलचस्पी अदब लाइ हुजे, जो हिनजी पहिरीं जेका कहाणी आहे सा उन वक़्तु हुन लिखी ऐं छपी जॾहिं इहो अञा मैट्रिक बि न कई, ऐं उन खां पोइ ग्रेजुएशन खां पोइ हिन वरी बाक़ाइदे लिखणु शुरू कयो। ऐं ख़ुदा जी करणी इहा थी जो हुनखे नौकिरी अहिड़ी मिली, जो हुनखे माहौल अहिड़ो मिलियो नौकिरीअ में, जो लिखणु पढ़ण वारो हुयो। रेडियो पाकिस्तान ते आयो, उते ज़ाहिर आहे त अदीबनि, शाइरनि, सदाकारनि, फ़नकारनि सां वास्तो पियो थिए, ऐं उन हिकिड़ो अहिड़ो माहौल पैदा करे ॾिनो जंहिंमें असांजे आगा साहब लिखणु शुरू कयो ऐं जेको लिखियो ई ख़ूब लिखे। हिन जा जेके 2 नावल आहिनि मशहूरु, ऊंदाही धरती ऐं रोशन हथ, ऐं ॿियो हमायोस्त, इन्हनि ॿिन्ही जो जेको बैकग्राउंड आहे उहो आउं सम्झां थो जेके आम तरह सां नावल लिखिया वञनि था उनखां इंतिहाई मुख़्तलिफ़ आहे। ऊंदाही धरती रोशन हथ, उन में असांजी जेका इंडस सिविलाइज़ेशन आहे उनजे बैकग्राउंड में उन लिखियो आहे, ऐं मुंहिंजे दड़े खां शुरू करे असांजी जेका हिते सियासी या जोग्राफी तौर ते पार्टीशन थिए थी उन ताईं खणी आयो आहे। साॻी तरह हमायोस्त खे जीअं डॉक्टर साहब बि चयो, ऐं उनखां पोइ बि हिन असांजे हिन इलाइक़े जे ऐं सिंध जे हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में इहो लिखियो अथसि। उनखां अलावा रेडियो ते शानदार क़िस्म जा ड्रामा लिखिया अथसि, जेकी अॼु बि पंहिंजे कंटेंट जे हिसाब सां तमामु हिकिड़ा अहम सम्झा वञनि था। आगा साहब बेसिकली ज़हनी तौर ते आज़ादी इज़हार जो वॾो हामी हो ऐं आमरियत जे ख़िलाफ़ु हो। इहो ई सबबु आहे त जेकी इन क़िस्म जूं ॻाल्हियूं या तहरीकूं हलियूं थिए जिन में इहा ॻाल्हि हूंदी त उन में कंहिं न कंहिं नमूने सां हिसो वठंदो। 1979 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते हो, मार्शल लॉ जो ज़मानो हो। मार्शल लॉ में केस दाख़िल थी वियो, पकड़िजी वियो, ऐं सबरी मिलिट्री कोर्ट उनखे सज़ा ॾेई छॾी। इल्ज़ाम कहिड़ो हो त आगा सलीम साहब पंहिंजी निजी महफ़िल में निजी गुफ़्तगू कंदे रेडियो ते को बानी पाकिस्तान जे बारे में के अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जेकी किन हल्कनि खे नागवार गुज़रियूं। चवण वारा त इहो चवनि था इहा चुगली बि पंहिंजनि ई हई हुई, पर बहरहाल सो उहो जेके तकलीफ़ आहे उहा बर्दाश्त करे आयो, ऐं उनखां पोइ वरी रिटायर थी वियो। मुंहिंजी आगा साहब सां मुलाक़ात मूंखे जेको यादि पए थो त मूं हुनखे ॾिठो हो 70s जे अर्ली 70s में रेडियो पाकिस्तान ते। उन ज़माने में AD तव्हां दुरुस्त कंदो मूंखे, या AD चवंदा हुआ या ARD चवंदा हुआ, ARD चवंदा हुआ। ॿिनि माण्हुनि सां मुलाक़ात थी मुंहिंजी रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते। ऐं उन ज़माने में पढ़ंदो बि हुउसि, कुझु लिखंदो बि हुउसि रेडियो ते, कुझु स्क्रिप्ट लिखंदो हुउसि, पढ़ंदो हुउसि। कॾहिं कॾहिं वञणु थींदो हो
उन माण्हू सां ईअं इतफ़ाक़ सां मुलाक़ात थींदी, कॾहिं कॉरिडोर में, कॾहिं DTO ऑफिसर जे कमरे में। हिकिड़ो हो आगा सलीम साहब, ॿियो हो शफ़ीक रहमान पराज साहब। शफ़ीक रहमान पराज साहब त पोइ ॿियो वरी सिविल सर्विस में असांजो सीनियर रहियो। आगा साहब सां वरी पोइ मुलाक़ातूं जेकी थियूं उहो थियूं अची जॾहिं आउं कल्चर डिपार्टमेंट में वियुसि। मंज़ूर जो तमामु वेझो यार हो, हमेशह उनजे कमरे में वेठो हूंदो। ऐं आउं पहिरीं DG थी आयुसि, मंज़ूर डायरेक्टर हूंदो। ईंदो हो त मंज़ूर वटि वेंदो हो ऐं मूंखे ख़बर पवंदी त पोइ आउं भले वेंदो हुउसि मंज़ूर जे कमरे में। वरी आउं जॾहिं सेक्रेटरी थी वियुसि तॾहिं बि इहा ॻाल्हि हुई। मुलाक़ात थी जॾहिं मूं ॾिठो अछो पहिराण, अछी शलवार, हमेशह चहिरो हमेशह ताज़ा तर सफ़ेद, ऐं ईअं सम्झो उन मां शिकारपुर जे पठाणनि वारी जेका आहे खुशबू ऐं झलक झरके पियो। ॻाल्हाईंदो हो सुठो, जे दोस्त हूंदो हो त तमामु सुठो, पर जीअं तव्हां सभिनी जेके हुन सां वेझा हुआ नाराज़ थियण में देरि न कंदो हो ऐं वरी परचण में कोई वधीक देरि न लॻाईंदो। सो ऐं 4 साल रहियुसि कल्चर डिपार्टमेंट में, त हुनमें तमामु घणो हुन सां वेझराई रही ऐं बिरशा ते हुनजो वॼाणी आहे, असां मिलन। मंज़ूर सां त हुनजी वरी छाकाणि त पर्सनल लाइफ में हुई दोस्ती, हुन सां त वेंदो, पर आउं प्रोफेशनली पंहिंजे खाते जे हिसाब सां असां सलाह हुन सां कंदा हुआसीं ऐं असांजी मदद बि कंदो हो। ऐं जेको सवेर असां ॾिठो इहे जेकी हलियूं हुयूं DVD ऐं असां CD ठाहियूं जंहिंमें आगा साहब जा कलाम ट्रांसलेट थियल हुआ उहे, ऐं उनखे पोइ रिकॉर्डिंग जे स्टेज ताईं बि हुन दिलचस्पी वरिती त हीअं थियणु खपे, परफेक्शन चाहींदो हो त हर ॻाल्हि में परफेक्शन हुजे। सो 1985 में आगा साहब तर्जुमो कयो शाह साईं जे रिसाले जो। शाह साईं जो रिसालो अॻु में उर्दू में ट्रांसलेट थी वियो, शेख अयाज़ साहब ने किया था। पर आउं महसूस थो करियां या बल्कि जेके माण्हू ॿिन्ही जो मुक़ाबिलो त कोन थो करे सघे, पर आगा साहब इन पंहिंजे तर्जुमे में ख़ासि ॻाल्हि इन जो ख़्यालु रखियो त इन में मूसीक़ियत हुजे, छाकाणि पाण मूसीक़ी ॼाणंदो हो ऐं हुनजो इहो ख़्यालु हो त इन नमूने जो ट्रांसलेशन कजे जो उन जी जेकॾहिं धुन ठाहिजे उहा धुन हुजे जेका असांजे शाह साईं जे सिंधी कलाम जी जेका धुन आहे उन ते हुजे, ऐं उन में हू कामयाबु वियो आहे। ऐं उन रिसाले में हुन जेको 19 पेजनि जो पेश लफ़्ज़ लिखियो आहे उहो बि शाहकार आहे। उनखे आउं इन करे बि शाहकार चवां थो जो उन में हुन शाह साईं जे रिसाले खे ट्रांसलेट करण लाइ हुननि जे ज़हन में कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं ऐं कहिड़ियूं रुकावटूं हुयूं ज़हनी तौर ते, छा तकलीफ़ूं छा हुन रुकावटूं महसूसु कयूं थी, उनजो ज़िक्र कयो आहे। पर उन खां अलावा हुन बैत, काफ़ी ऐं वाईअ ते तफ़सीली तौर ते उनजी तारीख़ बयानु कई आहे, इन जी इवोल्यूशन कीअं थी आहे बैत जी, वाई जी ऐं काफ़ी। सो उन खां अलावा जॾहिं असां कल्चर डिपार्टमेंट में हुआसीं, मंज़ूर बो ऐं हुअसि 4 वॉल्यूम्स में मेलोडीज़ ऑफ शाह लतीफ़, उहो कमु आगा साहब खे मिलियो ऐं आगा साहब इंतिहाई ख़ुशि असलूबी सां उहो पूरो कयो। उन में उर्दू ट्रांसलेशन, अंग्रेज़ी ट्रांसलेशन, हिकिड़े ई पेज ते शाह साईं जो ओरिजिनल शेर, उन खां पोइ उर्दू ट्रांसलेशन जेका पाण कई वई ऐं वरी अंग्रेज़ी ट्रांसलेशन जेका आगा याकूब साहब जे अंग्रेज़ी ट्रांसलेशन ऐं अमीना हमीसानी साहब जी ट्रांसलेशन मां खयल हुई। त इहो 4 वॉल्यूम में ठहियो। त इहो उनजो सवेर जी ॻाल्हि पई थी त जेतिरी संजीदा गुफ़्तगू कंदो हो ओतिरो वरी कॾहिं कॾहिं चर्चा ई हूंदो हो, चर्चो बि कंदो हो। जीअं सवेर खे ॻाल्हि कई तव्हां चयो त रेडियो में आयो ई त बाबा तूं रेडियो दुकान वञी खोल न, त इहो बि कंदो। आख़िरी हिन में बीमार जॾहिं थियो त आउं सम्झो त हुनजे इंतकाल खां पोइ हफ़्तो खनि अॻु में मुंहिंजी साण मुलाक़ात थी। शाह साईं सां तमामु घणी मोहबत हुयसि। असां सभु शाह भिटाई खे शाह भिटाई लतीफ़ साईं ईअं चवंदा आहियूं। आगा साहब हुनखे साईं चवंदो फ़क़ति, जॾहिं बि ज़िक्र ईंदो, जॾहिं उहो साईं चवे आगा साहब, उनजो मतिलबु आहे त हुनजो इशारो शाह लतीफ़ ते आहे।
जीअं मंज़ूर ॿुधायो तो बिटाई ते अक्सर विझो ऐं हीअ जेका जो मेलोडीज़ ऑफ शाह वो हुनजी जेका मोहबत आहे उनजो इज़हार आहे हुन में। संदसि तकियो कलाम हूंदो हो जेको शिकारपुर जो हूंदो आहे, मन ॻाल्हि कंदो चवंदो मन हीअ ॻाल्हि थी, मन हीअ ॻाल्हि ॿुधायो, त जो मन चवंदो हो, जीअं जॾहिं प्यार ऐं मोहबत सां मन चवंदो हो, ओतिरो ई मन जो अछो आहे उजरो। मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती ख़्यालु आहे त आगा साहब जो आख़िर में एडिटर बि थियो, सच अख़बार जो जागो जो थियो, पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे ज़ाती हिकिड़ी अदना हिकिड़ी असेसमेंट आहे त आगा साहब जा जेके 2 नावल आहिनि, हूंदाई धरती रोशन हथ ऐं हमै ओस्त ऐं मेलोडीज़ ऑफ जा 4 वॉल्यूम आहिनि, ऐं शाह साईं जो जेको रिसालो उर्दू में ट्रांसलेट कयो अथसि। ये 4 अहिड़ा कम आहिनि जेकॾहिं ॿियो को कमु न करे हा त इहे ई कम हिनखे हिकिड़ी नुमाया पोज़ीशन ते सिंधियत में रखनि। पोकेट अदीब ऐं शाह लतीफ़ ऐं ॿियनि जे पारखुन, ॿियनि शाइरनि जे पारखुन ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा ॻूणे चेयरमैन डॉक्टर अब्दुल गफूर मेमन साहब खे गुज़ारिश आहे त हू अचे शाह जनाब आगा सलीम साहब ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे ऐं करे पर में पेर पुनूं सिक ॿधाई संदरो जान बलाए झड़े, लकन सिर लतीफ़ चवे मुंद झेड़े ऐं झड़े, पणी तां न पड़े जे उम्र सभु ईअं करे। इंताई मोज़िज़ महिमान दोस्त भेनरूं ॿाहिरि, आगा सलीम तमामु गणरुखी शख़्सियत हो, हवागीर शख़्सियत हो, लीजेंड माण्हू, तमामु वॾो माण्हू, जेका ॻाल्हि ते थी त क्वालिटी ॾियण वारो माण्हू, क्वांटिटी न। घणा किताब लिखी करे माण्हू अदीब न थी सघंदा आहिनि। साईं तमामु थोरो लिखियो पर ख़ज़ानो ॾेई वियो सिंध खे, सिंधी माण्हुनि खे, सिंधी अदब खे। जॾहिं पाण शाह लतीफ़ ते किताब लिखी आई हुई त लात जा लतीफ़ जी त हिकिड़ी कापी असां वटि यूनिवर्सिटी में अक्सर करे असां मंथली लेक्चर जेको कराईंदा हुआसीं, उन में प्रोग्राम हिकिड़ो कंदा हुआसीं त आगा सलीम उते कापी असांखे हिकिड़ी ॾिनी हुई, ऐं उनखां पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे मिलियो त मूंखे चयईं त मन उन किताब ते कुझु लिखियो तो? त मूं चयो साईं माफ़ कजो भेण त मन कुझु लिखियो अथई? मूं चयो साईं तव्हां लिखण लाइ चयो हो छा? मूं सम्झो रुगो तव्हां पढ़ण लाइ ॾिनो आहे। चई मन ठीकु आहे, तूं हुनखे रखी छॾ, ऐं हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो तव्हां हिन ते PhD कराईंदा। ऐं ख़ुदा जी कुदरत ॾिसो त सिंधी डिपार्टमेंट में आगा सलीम ते PhD मूं ई कराई, इहो मूंखे ई शर्फ़ हासिल। असांजो हिकिड़ो शागिर्द अख्तर गुनियो आहे जंहिं आगा सलीम जी शख़्सियत, हुनजो फ़न, हुनजी तख़लीक़ ते तमामु शानदार PhD कई ऐं 2022 में हुनखे डिग्री मिली। उहा PhD जी थीसिस पई आहे, जेकॾहिं को इदारो छपाइणु चाहे त उनजे लाइ मोस्ट वेलकम उहो छपाए, छो त हीअ तमामु वॾी शइ आहे, उहो तमामु वॾी रिसर्च हुन ते थियल आहे, हर पासे खां थियल आहे। मूं चयो त आगा साहब जा त तमामु घणा पासा हुआ, पर बुनियादी तौर सां हीउ जेको दौर हो 1930 खां वठी 1960 वारे ॾहाके जो, इहे जेके 2-3 ॾहाका हुआ, इन में जेका जनरेशन पैदा थी हुई उनखे ट्रेडिशनल ऐं साइलेंट जनरेशन चवंदा आहिनि। उहा इन करे चवंदा आहिनि त हिन जनरेशन हिकिड़ी नज़रियाती सदीअ जो विच ॾिठो, मज़लूमनि जे इनकलाबनि जो दौरु ॾिठो,
फितरत ॾिठी ऐं सिंध जी ओरिजिनलिटी ॾिठी, सिंध जी सरज़मीन जी फितरत जे वेझो रहिया ऐं दुनिया खे बदिलजंदे ॾिठो, साइंसी इजादुनि खे ईंदे ॾिठो। त आगा सलीम बि उन दौर जो हो जंहिं मिटी ॾिठी, ॿाराड़ियूं ॾिठियूं, चांडोकी रातियूं ॾिठियूं, तारा कतियूं ॾिठियूं, निखट ॾिठा, पखी ॾिठा, खुलो आसमान ॾिठो, तारनि भरियूं रातियूं ॾिठियूं, घटियुनि में रांदियूं कयूं, डोरा नदियूं नाला ॾिठा ऐं सिंध जी ओरिजिनलिटी फितरत में उहो आगा सलीम रहियो। त उन में सिंध जी मिटी, सिंध जी नफ़्सियात, सिंध जो फ़लसफ़ो, सिंध जो फ़िक्र, सिंध जो नज़रियो, सिंध आगा सलीम में रची बसी वई। ऐं नतीजे तौर सां जॾहिं आगा साहब लिखणु शुरू कयो त हुन वरी उन ई सिंध खे, उन सिंध जो मुख़्तलिफ़ रूपनि खे उन इज़हार कयो। जेको आगा साहब लिखण जी शुरूआत कहाणियुनि सां कई हुई। मां सम्झंदुसि त आगा सलीम जी कहाणियुनि में मूंखे हैरत थींदी आहे त उन वक़्तु आगा सलीम हिकिड़ी वॾी साइकोलॉजी जी स्टडी रखी, यानी ॿियनि फ़लसफ़नि खे त पंहिंजी बाद में ॻाल्हाए, पर आगा साहब साइकोलॉजिकल तौर सां वॾो ॼाणू। ऐं मूंखे उन वक़्तु वाक़ई अहसासु थियो जॾहिं जागो में मुसलसल सीरीज़ में उन अज़ियत पसंदी ते जेके पंहिंजा कालम लिखिया, पर एडिटोरियल हूंदा हुआ, पर उहे उन वक़्त में साइकोलॉजी ते एडिटोरियल लिखिया। इहो पहिरियों दफ़ो थियो हूंदो त अख़बार में सियासत जे बजाए उन ॿियनि इल्मनि ते एडिटोरियल लिखनि। त आगा सलीम साहब अज़ियत पसंदी जे चैप्टर ते हिकिड़ी सीरीज़ में बाक़ाइदा एडिटोरियल लिखिया हुआ। ऐं पोइ मूं हुनजी कहाणी जॾहिं पढ़ी त उन कहाणीअ में हुन वाक़ई जेका थ्योरी हिकिड़ी एडलर जी थ्योरी हुई, त वर्ड मूव्स अराउंड द पावर, ऐं हुन उन ते जेका असां हिकिड़ी कहाणी लिखी हुई जंहिंमें हू ॾेखारे थो त हुनजो, तव्हांखे आउं थोरो डायलॉग हुनजो ॿुधाईंदुसि। उन में थींदो ईअं आहे त हिकिड़ी छोकिरी हूंदी आहे, हिकिड़ो कैरेक्टर हूंदो आहे जेको हिकिड़ी ताक़तवर शयुनि खे पसंदि करण जे नतीजे में हू साइकोलॉजी तौर सां एबनॉर्मल थींदी वेंदी आहे। ऐं पोइ हिकिड़ो कुतो रूमड़ करे उनखे चक हणंदो आहे जंग ते, ऐं पोइ हू हुन कुते खे प्यारु कंदी आहे ऐं उहो सदाईं पोइ हुन कुतो हुन सां गॾु हूंदो। उहो चवंदी आहे त मूंखे ताक़त पसंदि आहे, प्यारु, मोहबत, उहो चवंदी आहे त उहा ख़ुदि फ़रेबी आहे। इहो उहो सिक्को आहे जेको खोटो आहे, पर उनखे असां चमकाए झरकाए माण्हुनि खे फ़रेब ॾींदा आहियूं, पर एक्चुअल जेको आहे सो असां अंदर में अकेला आहियूं। ऐं पोइ उहा एबनॉर्मलिटी जी जेका उहा कैरेक्टर ॾेखारींदा आहिनि, जेको आख़िर में ख़ुदकशी छोकिरी उहा कंदी आहे। उहा चवंदी आहे त मौत खां वधीक ॿियो केरु ताक़तवर आहे, तंहिंजे करे मां हुन में वञी पनाह थी वठां। ही डेथ कॉन्शियस जो हिकिड़ो अहिड़ो चैप्टर आहे जंहिंमें ॿ शयूं साइकोलॉजी जूं डिस्कस थींदियूं आहिनि। त हिकिड़ो माण्हू में वाइटल फोर्स हूंदो आहे, हिकिड़ो माण्हू जे अंदरि जेका ठाना टोन जेके चवंदा आहिनि डेथ कॉन्शियस हूंदो आहे, कहिड़े पासे हू छिकिजी थो वञे उहो साइकोलॉजी में बराबरि ऐं बैलेंस करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। मां सम्झां थो त ॿियो पहलू जेको संस राइटिंग में आहे उहो जमालियात आहे। जमाली तौर सां आगा सलीम साहब जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त ऊंदाही धरती रोशन हथ हुजे, धरती रोशन आहे हुजे ऐं रोशनी जी तलाश हुजे, तव्हां इन्हनि में हिकिड़ी ख़ासि शइ ॾिसंदा। आगा साहब वटि जमालियात जो हिकिड़ो पंहिंजो तस्वुरु आहे। असां वटि हिकिड़ो जमालियात जो बहस हूंदो आहे त जमालियात सब्जेक्टिव आहे या ऑब्जेक्टिव आहे, पर आगा सलीम वटि शाह लतीफ़ वारो नज़रियो आहे जमालियात जो, त जमाल उहो आहे जेको पंहिंजो पाण झलक ॾेई किथे बि ज़ाहिर थी सघे थो, तव्हांखे ख़बर न आहे किथे फसाए। जमाल न को सब्जेक्टिव आहे, जेको विलियम वर्ड्सवर्थ चयो त ब्यूटी लाइज इन द आइज़ ऑफ बिहोल्डर, उनखे वरी चैलेंज अची बाद में एरिक फ्रॉम बि कयो हो त चई त नो, इट्स ऑल्सो ब्यूटी विच लाइज इन द आइज़ ऑफ बिहोल्डर, त ऑब्जेक्टिव थी वई। पर
इहो ऑब्जेक्टिव बि कोन्हे, सब्जेक्टिव कोन्हे, पर शाह लतीफ़ जहिड़ो नज़रियो जमालात जो जेको जमालियात ॾिनो उनखे आगा सलीम जॻह जॻह ते जेको आहे सो उन तरह से इज़हार कयो आहे। जीअं बेटाई जो वालिद साहब हबीब साहब चयो न त कूड़ा सामीन पंध हू वसे हरंद ऐं हे हलिया इंगलाज, त शाह लतीफ़ चयो त न, सचा सामीन पंध हू वसे हरंद, पर हिननि ॾिठो इंगलाज में। ऐं बेटाई हुनखे ॿिए बैत खे वरी चवे थो त जंहिंखे जितां पिरीं पाण पसायो तंहिंखे तितां लिया पाइण आया। जमालियात उहा आहे जेका तव्हांखे जिते किथे जितां नज़र अचे, जिते बि नज़र अचे, ऐं उन ते आगा सलीम जी ॾाढी शानदार जेका असां हिकिड़ी कहाणी हुई चंड जा तमन्नाई, जंहिंमें हुन इन जमालियात जा पेरा खया आहिनि। ऐं हुन जमालियात में उहा हिकिड़ी प्रोफेसर सां शादी कंदी आहे, हिकिड़ी जवान छोकिरी, ऐं उनखे चयो वेंदो आहे त तूं एडिपस कॉम्प्लेक्स जी शिकार आहीं जो तूं पंहिंजे पीउ जॾहिं सां शादी कई आहे। उहा चवंदी आहे न, आउं दाइमी जमालियात जी ॻोल्हा में आहियां, उहा मूंखे जिते नज़र अचे उहा मूंखे हिन में नज़र आई आहे। इहो वक़्ती, इहो जेको सो वक़्ती जेको आहे सो जिस्मानी छिक न, पर हीअ रूह जी रूह खे ॻोल्हा आहे। ऐं मूंखे जिते जमालियात नज़र आई, शाह खे त जितां नज़र आई त कारियूं कोजूं कुवड़ियूं मूर न मोचारियूं, वठी वेठियूं वाट ते खिखी जूं खारियूं, उन्हनि जूं आरियूं समेरी केरु सह। त हिते मूंखे जेको जमालियात जो दाइमी नज़रियो हिकिड़ो आगा सलीम वटि उहो, जंहिंजो इज़हार जेको आहे सो ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां हुन कयो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿियो अहम पहलू फितरत, जमालियात ऐं पोइ सूफ़ीज़म जो आहे, मिस्टिक्सिज़म जो आहे, वहदतुल वजूद जो आहे। हे मुख़्तलिफ़ नाला ज़रूरु आहिनि। मिस्टिक्सिज़म असां चऊं था, वहदतुल वजूद चऊं था, सूफ़ीज़म चऊं था, तसव्वुफ़ चऊं था, असां हुनखे वेदानियत चऊं था। आगा सलीम सिंध जी मिटीअ जो ख़मीर जो फ़लसफ़ो आहे, जेको सिंधी माण्हूअ जे मज़ाज में शामिल थी वियो आहे सदीन खां वठी। छो त आगा सलीम जेके पेरा खया आहिनि उहे त मोहन जे दड़े खां खया आहिनि न। उहे पंहिंजे नंढा हूंदा ई धरती रोशन हथ में, त उन पेरा मोहन जे दड़े खां वठी पाकिस्तान ठहिण खां पोइ ताईं जॾहिं 1 यूनिट लॻे थो तेसि ताईं जा उन पेरा खया आहिनि, त सिंध कहिड़े दौर मां कीअं गुज़री आहे। पर जेको हमायूं उस्त में जेको मिस्टिसिज़म जहिड़े तरीक़े सां आगा सलीम पेश कयो आहे, कमाल जो कयो आहे। मां सम्झां थो त दुनिया में जंहिं फ़लसफ़े खे असां सिंध समेत जंहिं फ़लसफ़े खे वधि में वधि मिसइंटरप्रेट कयो वियो आहे न, उहो सूफ़ीज़म आहे। छो त असां माण्हू सम्झूं ई कोन था, ऐं सम्झंदा आहियूं पैसिवनेस सूफ़ीज़म, चूड़ा ॿधण, ॻाढ़ा वेस पाए, गेड़ो वेस पाए नाच करणु सूफ़ीज़म। असां सम्झंदा आहियूं पीरी मुरीदी दरगाही कल्चर, इहो शायदि सूफ़ीज़म आहे। हाणे त माशाअल्लाह सूफ़ीज़म कमर्शलाइज़ थी वियो आहे, तव्हांखे सूफ़ी सोप में मिलंदो, सूफ़ी घी में मिलंदो। हाणे त सूफ़ीअ खे असां वापारी बनाए छॾियो। सूफ़ीज़म खे असां सम्झो ई कोन्हे। मां चवां थो विल ड्यूरांट जो जुमिलो मूंखे ज़हन में जॾहिं ईंदो आहे त हुन चयो त इल्म जी शुरूआति हैरानी खां थींदी आहे, ऐं वरी इल्म जी इंतिहा ते बि माण्हू हैरान थी वेंदो आहे। पहिरीं हैरानी जहालत वारी आहे, त ॿी हैरानी इरफ़ानियत वारी आहे। उहा इरफ़ानियत वारी हैरानी जिते साइंटिफिक दलील ख़तम थी था वञनि, उतां मेटाफिज़िक्स शुरू थी थिए। ऐं उहो मेटाफिज़िकल उहे बुनियादी क्वेश्चन आहिनि जेका सूफ़ीज़म जो बुनियादु रखियलु आहे। ईअं न आहे त सूफ़ी जेको आहे सो को ॼट आहे, सूफ़ी हाईएस्ट साइंटिफिक आहे। ऐं सूफ़ी ईअं बि न आहे त बसि सभु कुझु सरेंडर करे थो छॾे ऐं हुनखे जेको आहे सो विढ़णो ई न आहे। सूफ़ी ईअं न आहे। शाह लतीफ़ वटि मुसलसल हू त स्ट्रगल खे लाइफ जो ॿियो नालो करार थो ॾे। मरा अॻे पोइ मरा मार्ग में, रस्ते में मर, ऐं भले उमेद न हुजे पर उमेद ख़तम नथी थिए। जे लीला आहे मल ई तव्हां पिण लीला आहे, इहो कंसेप्ट आहे न। ना उमेदी आज को ओछड़ा देसी, कॾहिं ताज़ी पुठिते कॾहिं हेठि हलनि, सामीअड़ा समुंड में तुम बि जीअं तरनि, जे वागूं वात वञनि त कुछनि की न की। ही जेको सूफ़ीज़म आहे, इहो सूफ़ीज़म असां सम्झो ई कोन्हे। हीअ त एटीट्यूड सूफ़ीज़म आहे जेको आगा सलीम हुमायूं उस्त में ॾेखारियो आहे त टे मज़हब जा कैरेक्टर आहिनि
ही एवोल्यूशनरी माण्हूअ जो सफ़र आहे, जंहिंमें उन ॾिठो आहे हिकिड़ा मुस्लमान आहे, हिकिड़ो हिंदू आहे, हिकिड़ो ईसाई आहे, ऐं उहे मुख़्तलिफ़ सफ़र करे 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 मुख़्तलिफ़ दौरनि मां फ़िक्र जी मंज़िलुनि मां गुज़री गुज़री हिकिड़ी अहिड़ी स्टेज था पहुचनि जिते हू सूफ़ीज़म उन्हनि ते आश्कार थी थो वञे। ऐं हो सूफ़ीज़म जे इन फ़िक्र खे जहिड़े तरीक़े सां मां उस में जेको पेश कयो वियो आहे, कमाल जो पेश कयो। ऐं मां सम्झां थो त शायदि असां माण्हुनि आगा सलीम छा बल्कि असां माण्हू बेहस आहियूं, असांखे ख़बर न आहे छो असां हज़ारूं लखूं अरबूं रुपया असांजी गवर्नमेंट केॾां जो केॾा पई ख़र्च कंदी आहे। छा हुमायूं ते असां वटि ड्रामा सीरियल नथी ठही सघे? तव्हां मन चलेगा सौदा ड्रामो ॾिठो टीवीअ ते? मां उन में हज़ारे इख़्तिलाफ़ हुआ मूंखे, पर पोइ बि हिकिड़ी शुरूआत हुई त सूफ़ीज़म खे कंहिं न कंहिं हवाले सां पेश कयो। हीउ त एॾो शानदार ड्रामो थी सघे थो, एॾो ख़ूबसूरत ड्रामो थी सघे थो। हिकिड़ी सीरियल इन ते जेका ठाही वञे जेकॾहिं टीवीअ ते हुमायूं होस्ट जी, त मुंहिंजे ख़्याल में त हीउ इन खां वधीक त ॿी काई हूंदी कान। ऐं बल्कि आगा सलीम जा जेके नावलेट ऐं नावल आहिनि, जेके कहाणियूं आहिनि, सभु जा सभु ड्रामाटाइज़ थी सघनि था। एॾो फ़िक्र, एॾी गहराई, एॾो सिंध जा उहे ओरिजिनल कैरेक्टर उन में मौजूदु, सिंध जी नफ़्सियात मौजूदु, सिंध जी जमालियात मौजूदु। हीअ आगा सलीम जो जेको आहे हीउ तमामु शानदार कमु आहे, पर असां ख़बर न आहे छो असां माण्हू उन खां परे आहियूं। ऐं ॿी जेका अहम ख़ासियत आहे आगा साहिब जी, जीअं अमर जलील जी कहाणियूं जो चइबो आहे त डायलॉग्स जेकॾहिं अमर जलील जी कहाणियुनि जा कढी छॾिजनि त कहाणियूं ख़तमु थी वञनि। अमर जलील त डायलॉग जो बादशाह, डायलॉग जो बादशाह हो, पर आगा सलीम मंज़र कशीअ जो बादशाह। जहिड़ी मंज़र कशी आगा सलीम कई आहे, जहिड़ी ॿोली इस्तेमालु करे जेके असांखे सिंध जा हुन मंज़र ॾेखारिया, कमाल जी मंज़र कशी आहे। मंज़र कशी जेकॾहिं कढिजे त पोइ जेको आहे सो उन्हनि में उहो रस चस न रहंदो। मां तव्हांखे ॿुधायां थो, घड़ियाल हल्की हल्की मूसीक़ी सां 5 वॼाया ऐं हिन जी अखि खुली वई। कमरे में ज़ीरो बल्ब जी झकी ऐं नंढाखड़ी रोशनी पखड़ियल हुई। दरनि ऐं दरीनि ते रेशमी तार सां सूसीअ जा पर्दा लटकियल हुआ। सुबुह जी हीर जो झूठो लॻो ऐं रोशनी जा पर्दा लुड़ण लॻा। साम्हूं भित ते हिकिड़ी पेंटिंग लॻल हुई, जंहिंमें उतरादी ढगे गाॾीअ ते हिकु पोड़ो वेठल हो। छिनल फाटल कपिड़ा, मेरी पग, डरा ॾेई वियल अखियूं, मुंहं में गुंजन जो ॼार, बेमंज़िल जो थक। हिन मोहन जे दड़े खां उहा ढगे गाॾी काई हुई ऐं अॼु सदीन जे सफ़र खां पोइ बि हिनखे मंज़िल न मिली हुई ऐं मंज़िल जो को निशान बि न हो। ख़बर न आहे त उहा किथे मंज़िल आहे। हीअ सिंध जी तारीख़ जी हिकिड़ी सानवी मंज़र कशी आहे। ऐं उहो पोड़ो जेको मोहन जे दड़े जी ढगे गाॾी आहे, उहा ढगे गाॾी में उहो पोड़ो, उहो मारू माण्हू, उहे जेके असांजा ॻोठाणा माण्हू, जिन माण्हुनि जी जेका आहे सा ज़िंदगी कीअं गुज़रे पई, असां अॼु बि जेकॾहिं थोरो गौर कंदासीं त सिंध अॼु बि उन खां वधीक सूरनि में आहे। असां हू दौरु जेको ॾिठो उहो त वरी नज़रियाती दौरु हो, उहो त वरी इंसानियत जो दौरु हो, उहो त वरी रिलेशनशिप जो दौरु हो, उहो त मोहबतुनि जो दौरु बि हो, उन में मरकज़ियत बि हुई, उन में पंहिंजाइप बि हुई। पर जंहिं दौर में असां अॼु पेर रखियो आहे उन में त वेगाणप ई वेगाणप आहे, डिसेंट्रलाइज़ेशन आहे। उन दौर में न फितरत आहे, न मोहबत आहे, न रिश्ता बि टुटी विया आहिनि। हिन दौर में रुगो रड़ियूं आहिनि, शोर आहे। हिन दौर में नज़म ज़ब्त कोन्हे, मेच्योरिटी ख़तम थी वई आहे, इमेच्योरिटी आहे। त केॾां विया उहे क़दुरु कोन्हे आई। ऐं अहिड़े दौर जे अंदरि जिते असांखे वधीक ज़रूरत आहे त असां पंहिंजे ईंदड़ नस्ल जी परवरिश करियूं ऐं असां पंहिंजे ईंदड़ नस्ल खे सेखारियूं त असां छा आहियूं, असांजी तारीख़ छा आहे, असांजी सिंध छा आहे, सिंध जी सरज़मीन में छा आहे, फ़िक्र छा आहे, क़दुरु असांजा कहिड़ा हुआ, असांजी नफ़्सियात छा आहे। इहो मेन असांजी ज़रूरत आहे त असां कीअं इन हर क़िस्म जे चैनल तां, हर तरीक़े सां असां आगा सलीम खे एक्सप्लोर करे असां ईंदड़ नस्ल में मुंतक़िल करियूं। असां ॿुधायूं त ही उहे माण्हू हुआ जिन असांखे क्वालिटी ॾिनी, जिन असांखे सिंध खे
जीअर जाॻंदो बनाए ॾिनो। जीअं शेख हयात सिंध खे जीअरो जाॻंदो पंहिंजी शाइरी में पेश कयो हो, तीअं आगा सलीम पंहिंजे नसर में, पंहिंजी कहाणियुनि में, पंहिंजे नावलनि में जीअरो जाॻंदो बनाए सिंध असांखे ॾिनी। त इहा अथव सिंध। महिरबानी। आख़िरी जेको स्पीकर आहे असांजो इज़त माब रेस्पेक्टेबल आगा सलीम सां तमामु वेझो रहंदड़ शाह लतीफ़ ते कमु कंदड़ साईं नागपाल साहब खे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं पंहिंजो ख़्यालु ॾींदा। मेरे सा एक कसर दर लख कोड़े कंस गिड़कियों जेड़ा कया परख तेरा साहिब सा कबीर कुआं एक है पनियारी अनेक बर्तन सबके न्यारे हैं पानी सब में एक अवल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे एक नूर ते सब जग उपजा कोड़ भले को मंदे जी लती हक मौजूद के माण्हू तारीख़ थी था। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे साईं शाह लतीफ़ जे हिकिड़ी सिट सां पंहिंजी अर्ज़दाश शुरू थो कयां। जिनी न जेहास मूं लेव लॻी तनसी सतीं जमात खां मूं अदब पढ़णु सिखियो। जिन ॿिनि शख़्सियतुनि मूंखे मोहियो वाक़ई उहो अहमद जलील ऐं आगा सलीम हुआ। जीअं आशिक़ थींदा आहिनि ईअं उन्हनि खे ॻोल्हींदो हुउसि। तारिक अशरफ किताब शाया कयो बहितरीन कहाणीकारनि जूं बहितरीन कहाणी ख़रीद कयोसीं। हुन उहो मिसकीन माण्हू हो मुंहिंजो यार हो, पंहिंजी दोस्ती हुन सां सुहिणी जॾहिं कढंदा ऐं मां तंहिं वक़्तु शागिर्दु हूंदो हुउसि सिंध यूनिवर्सिटी जो। हुन वरी छा कयो त साॻी एडिशन खे अॻियां अछो पनो हणी उन जा ऑटोग्राफ्स ॾिनई अदीबनि जा जिन जूं कहाणियूं। मां ग़रीब माण्हू हुउसि, मां उहो ॿीहर किताब ख़रीद कयो त आगा सलीम लिखे कीअं थो ऐं अमर जलील जी ऑटोग्राफ कहिड़ी आहे। ऐं हिन नंढड़े वजूद खे हिन ॿिनि ॼणनि जो जेॾो प्यारु मिलियो, जेॾो साथ मिलियो, जेॾो मां हुननि जे क़रीब रहियुसि, उन लाइ मां लफ़्ज़ नथो ॻोल्हे सघां। अॼु असांजो दोस्त नायब आहे साईं जन जो ॾियाटो शहाब उस्तो साहब। उन ॿुधायो ज़ेबिस्ट में मैडम वेठी आहे, असां चैन जो लेक्चर हुजे, ॾाढी ख़ुशी थी। गज़ल आहे ॾिसी अमर जलील आगा सलीम नागपाल 3-4 ॼणा उन्हनि जा नाला। बहरहाल मुंहिंजो अमर जलील सां गॾु लेक्चर हो। अमर साहब खे का मसरूफ़ियत थी तो मूंखे चओ था भला आगा सलीम लाइ मुंहिंजे लाइ ॿई साॻत ॿिनि सां मुंहिंजी हिकु जहिड़ी न्याज़मंदी आहे। तो जॾहिं मथे स्टेज ते वियुमि त उते शाह उस्तो साहब वेठो।
जॾहिं चयूं त नागपाल साहिबु अचे थो, मूंखे बल्कि अमर जलील मथे कयो ज़ोरी, पहिरीं तूं हल। त मूंखे छा गुस्से चयो, नागपाल तव्हां आहियो, असांजी बिल्कुलु पहिरीं मुलाक़ात थी। मुंहिंजे आहियां त मां, पर तव्हां एॾो पुछो छो था, मां त को मशहूरु माण्हू न आहियां। चई साईं आगा साहिब जो हिकिड़ो वफ़द आयो त तव्हां तसौफ़ ते हिकिड़ो वॾो लेक्चर ॾियो असांखे। चई उन्हनि खे जीअं ॻाल्हाईंदो ॾाढो तमामु रोबदार नमूने, बाबा तसौफ़ ते सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए सघे थो, उन खे वठो वञे, उहो नागपाल आहे। साहिब चयो त ऐं आगा जहिड़ो माण्हू चए। साॻी ॻाल्हि अमर जलील एज़ इट इज़ हिते अकेडमी ऑफ लिटरेचर जो डायरेक्टर हो, उहो बि साईं असांखे तसौफ़ ते कुझु तव्हां जूं ॻाल्हियूं नोट करणियूं आहिनि, किताब कढूं सीरीज़। जी बाबा हिकिड़े माण्हू वटि वञो, सिर्फ़ु उहो ॼाणो सो नागपाल वटि वञो, उहो तव्हांखे ॿुधायो। हाणे जिन जो मां दीवानो आहियां ॿारपण खां वठी, साईं खे ऐं ॿिन्ही वरी सिलेक्ट बि मूंखे कयो लतीफ़ जे ट्रांसलेशन लाइ। साईं अमर जलील खे डान चयो त सिलेक्टेड वर्सिस असांजा करे ॾे। हिकिड़ो प्रोफेसर ॾिनोसि अंग्रेज़ी जो, ॿियो चई मूंखे मज़ो नथो अचे। चईसीं पोइ, चई मां माण्हू खणा, चईसीं तव्हांजी मर्ज़ी। चई नागपाल खे घुरायो। त उते साईं सां अमर जलील ऐं मां नागपाल साईं शाह खे ट्रांसलेट कयो। वरी जॾहिं कनासरे साहिब जीअं ॿुधायो त चयूंसि त गंज ट्रांसलेट कयो, तॾहिं बि साईं मुंहिंजो नालो पंहिंजे तरफ़ां ॾिनो त भाउ मूंखे ई शख़्स घुरिजे। सो उनजी वॾी इज़त अफ़साई आहे। आगा जीअं त तव्हां ॿुधो हिकिड़ो इदारो आहे, हिकिड़ो शख़्स न हो। एॾो घण पासाओ माण्हू मां न ॾिठो आहे घटि में घटि। ऐं वन वर्ड टू डिस्क्राइब हिम, ही वॉज अ परफेक्शनिस्ट। असली ॻाल्हि, कॾहिं बि सम्झोतो न कंदो, मुतमइन न थींदो जेसि ताईं हुनजे अंदर खे उहो धकु न लॻंदो। साईं जूं ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां। साईं जा ॿ सफ़रनामा आहिनि, मां ख़ासि तरह रिकमेंड कंदुमि। हिकिड़ो इंडिया जो आहे ऐं ॿियो गिलगित बल्तिस्तान जो आहे। मां 3-4 ॾींहंनि खां उहो मुसलसिल पढ़ां पियो वेठो। मां चवंदुमि त उहो ज़रूरु पढ़ो, कीअं हुनजी ओरिजिनलिटी ॾिए थो, छा कुझु ॿुधाए थो। लेखकनि लाइ अॼु जा लेखक जेके किताब ॾाढा छपाइनि था, साईं सां जॾहिं हाल अहिवाल थियो, इहे ख़ासि सिटूं मां लिखियूं आहिनि जेके महसूसु करण जहिड़ियूं आहिनि, जेके सिखण जूं शयूं आहिनि। हीउ आवर्द वारो ज़मानो न आहे मन, पढ़ी वॾो मुतालो करे लिखण वारो ज़मानो आहे। हर इल्म खे पाण में दाख़िल करे, जंहिं इल्म ते तव्हां लिखो था, पाण में दाख़िल करे उनजे आधार ते पाण खे इज़हार जो ज़मानो आहे। छो तसौफ़ लाइ अबू अली सीना चवंदो हो त ख़ुदा जेका पहिरीं शइ ख़ल्क़ कई सा अकुल हुई, ऐं अकुल लॉजिक रीज़न खां सवाइ ॻाल्हाइण या लिखणु उहो कहिड़े कम जो आहे। हाणे अदब छा आहे? आगा साहिब जे लफ़्ज़नि में अदब उहो आहे जेको तव्हांजे स्टेटस खे ख़तमु करे छॾे। तव्हां जंहिं मयार ते हींअर बीठा आहियो, जेके सोच जो अंदाज़ आहे, उन खे बदिलाए छॾे। मां थो चवां त हे हम औस्त या ऊंदाई धरती रोशन हथ, इहे ॿिनि नावलनि पढ़ण सां माण्हू जो अंदर यकीनन बदिलबो। तव्हां आज़माए ॾिसो पाण खे, पर पूरी तवजह सां। जेसि ताईं शेर फील न कबो, बैत अंदर में धकु न हणंदो, तर्जुमे ते थो ॻाल्हाए, तेसि ताईं उन जो तर्जुमो थी न सघंदो। हाणे मां असां त घणियूं शयूं डिस्कस कंदासीं। 7 साल खनि असांजो साथ रहियो, उनमें काफ़ी ज़ाहिर ज़ाती शयूं बि, ऐं गॾिजी पेपर पढ़णु वेंदासीं भिटशा ते, सचल ते।
त इन दौरान बि सफ़र जंहिंसां गॾु कबो आहे त केतिरियूं शयूं माण्हुनि जे लाइ नयूं थींदियूं आहिनि। तर्जुमो, सुठो तर्जुमो, उहो जेको अंदर में धक हणे तव्हांखे, जेका साईं ॿुधाई ॻाल्हि, ऐं पोइ तव्हां हुनखे ट्रांसलेट कयो, उहो ख़ुदि क्रिएटिविटी में शुमारु थींदो आहे। उहो सिर्फ़ु तर्जुमो न हूंदो आहे, उहो पाण क्रिएशन थी वेंदो आहे। साईं खे आगा डिस्कवर कयो शाह लतीफ़, शाह जो डेप्थ में वञी, अंदरि वञी, हुन जे नाज़ुक शयुनि खे कैच कयो, ऐं उहा पोइ क्रिएटिविटी थी वञे थी। रसाले ते तनक़ीद, यानी कुझु तमामु थोड़ियूं थोड़ियूं शयूं खणी आया जेके असांजे सिखण जूं आहिनि। लतीफ़ जे हर सुर में, बैतनि में थॉट एवोल्यूशन न आहे, जंहिंजे के रसालो फिको लॻंदो आहे। ऐं जेको चुम त अंदरि धक हणे असांखे, छो हाणे ससी आबरी में हाणे पहिरें उहो थी चए पुनू थियसि पाण ससुई तां सूर हुआ, हाणे पोइ वरी बैत थी अचे त वञा थी जबलनि ॾे ऐं मां हुनखे काईंदी वेंदसि, ॾींहुं हुजे राति हुजे, हिकिलाई हेल पेरींदमि पुलूअ ॾे। इहो कहिड़ो थाट आहे? मतिलबु पढ़ंदड़ टुटी पवंदो न। त इहो थाट एवोल्यूशन शाह जे सॼे रसाले खे ॿीहर करणु घुरिजे। मां जेको तव्हांखे झूंगारे ॾेखारियो, इहो आगाह आहे। हुनजी जेकॾहिं का सुञाणप आहे मूंखां पुछो त उहा म्यूज़िक आहे, ऐं जेकॾहिं हुनखे म्यूज़िक न अचे हा त शाह खे ट्रांसलेट न करे सघिया, जंहिं तरीक़े सां हुन कयो आहे। म्यूज़िक ते हुन सभिनी सुरनि जी सरगम ॾेई मुकमिल लिखियो आहे। किताब तव्हां उहो पढ़ी ॾिसो, एॾो शौक़ु हूंदोसि। हिकिड़े बि राति जो 2 बजे मूं ॾे फ़ोन आयो, ज़ाहिर सुतो पियो, खयमि त आगा जो आवाज़ हुजे, माफ़ कजांइ मन, मां जो मथो फिरे थो पियो। साईं रातियुनि जी रातियूं कमु करणा पवंदा। सिख एॾी म्यूज़िक ॼाणंदा आहिनि छा? छो त हुन ते मुतालो पियो करे। सिखनि जी इबादत म्यूज़िक जे मथां आहे, हुनखे कीर्तन चइबो आहे। कहिड़े बि गुरुद्वारे में तो कीर्तन। हिकिड़ो सचो ॿियो वाक़ियो ॿुधायां। हीअ असांजो जेको वॾो उस्ताद आहे, इनखे सिखनि चयो त तव्हां गुरुद्वारे में अची ॻायो, छो त तव्हांजी शख़्सियत जहिड़ी ॿी शख़्सियत नथी मिले। वो पाण टीमुनि सां ईंदा आहिनि न, वॾी टीमूं, ऐं ॿुधाइनि त घणा लख ॾींदव, बार्गेन बि कयईं, ज़ाहिर प्रोफेशनल आहे। जॾहिं गुरुद्वारे में आयो त हुते कीर्तन थिए पियो। इतफ़ाक़ सां उहो गवैया, कॾहिं क्लासिकल थींदो आहे, कॾहिं आम थींदो आहे, एॾा पक्का गवैया कीर्तन पिया कनि। ॿुधो जी यार, तुसी तो जानते हो, सारी म्यूजिक जानते हो, मैनू की बुलाया। बहरहाल वेठो ॿुधई जेसीं हिन जो वारो अचे, पोइ चई न भाउ मूंखे पैसा न घुरिजनि, जेको वणेव ॾिजो, तव्हां त बड़ा असांजा बि उस्ताद आहियो। सो सिख जे रूह में राहत आहे म्यूज़िक जी। त हू म्यूज़िक खे एॾे डेप्थ में पढ़ंदो, ॿुधाईंदो। साईं सां 3-4 शयुनि जे करे तमामु गहरो ॻांढापो, रूह जो ॻांढापो थी। उहे छा आहियूं? भगत कबीर, गुरु नानक, बाबा फरीद। हाणे हे मुंहिंजे फील्ड शाह लतीफ़, ही 4 नाला असांजे मुश्तरका। पंजो जेको नालो जेको आख़िर ताईं साईं कनासरे साहिब खे चवंदो रहियो, उहो सामी। सामी रुगो तव्हां नाले में चवंदा आहियो त ट्रिनिटी आहे, नोबडी नोज़ सामी। शाह ऐं सचल ते कमु थियल आहे, सामी ते कोई कमु न आहे। ख़ुशनसीबी आहे कनासरो साहिब साम्हूं वेठो आहे। चईंसि यार ॻाल्हि ॿुधो, मां शिकारपुरी आहियां, ॿिए सां शर्मंदो थो थियां।
सामी जो असांजे मथां ऋण आहे, वॾो ॾोहदार थो महसूसु कयां। असां हुन ते कमु ई न कयो आहे। तूं हिकिड़ो मुकमिल प्रोजेक्ट ठाहे सामी जो फ़िलसफ़ो, साम्हूं जी शाइरी, साम्हूं जी रिदम, ऐं उहो नागपाल खे ॾे, सिर्फ़ु इहो ई कमु करे सघंदो। उहा साईं जूं छा मजबूरियूं या छा थो थिए, ख़ैर हुनजे बैकग्राउंड जी त मूंखे ख़बर आहे। ऐं सो चओ त ॿुधाए छॾियां बैकग्राउंड। वो काफ़र आहे, ॿियो कुझु बि न आहे। सीमा अब्बासी तव्हां सभिनी ॿुधी हूंदी। अहिड़ियूं 2-3 छोकिरियूं आहिनि जिन खे जेके मूंखां कुझु मदद वठंदियूं आहिनि। हिकिड़ी PhD कंदी, उहा काज़ी ख़ादिम वटि कंदी, त हिंदू थाट हुन खयूं। चरी आहे कि इहो छा थी खणे, हिनखे छॾ, ॿाहिरि इस्लाम खां सवाइ त बाक़ी कुझु बि न आहे। त सीमा अब्बासी ॿुधायो त भाउ मुंहिंजो डिस्कस पई करे कंहिंसां संजीदा मौज़ू ते, चई मुंहिंजो मुर्शिद त नागपाल साहिबु आहे। कि हा, वो पाण ई मुस्लमान न आहे, तुंहिंजो मुर्शिद कीअं थींदो? मुंहिंजी दिलि थी चए तव्हांखे ॿुधायां इहा मुस्लमानी छा आहे, तसौफ़ आहे छा, ॿुधायां। छो त आगा साहिब जी जेकॾहिं सुञाणप आहे त उहो तसौफ़ आहे। ही वहदतुल वजूद आहे छा? असां आख़िर सूफ़ी थियूं छो था जो अहिड़ा डायलॉग असां ॿुधूं था, पढ़ूं बि था, सम्झूं बि था शरह सां, पोइ सूफ़ी नथा थियूं। इहो आहे छा? वेयर इज़ द फॉल्ट? मां जी पॉइंट ऑफ रिसर्च इहा आहे जेका मूं कई आहे, तमामु मुख़्तसर अर्ज़ु रखां थो। हूअं त ही कम से कम 4 कलाकनि जो लेक्चर आहे, छो त हिन हिक खे खोले जे करे ॿुधाइजे। उहो मौज़ू ई न आहे, मौज़ू आहे आगा साहिब, ऐं आगा साहिब जी सुञाणप आहे सूफ़ी, त उहो सूफ़ीज़म नथो अचे। त साईं सां इन्हनि ॻाल्हियुनि ते थींदी ॾे वठि तमामु सटिल वे में, छो त हू ॼाणंदो। जीअं मूं तव्हांखे चयो त वेदांत साईं बहितरीन नमूने में ॼाणे थो जी, उन जा सलोक, उन्हनि जो डिस्कस। ही तजो तसौफ़ सिंधी तसौफ़ आहे जेको वेदनि मां निकितल आहे। हिंदू मुस्लमान तंहिं महिल हूंदा ई न हुया। पहिरीं ॻाल्हि त इहा ॿुधो, तंहिं वक़्तु मज़हब हुयो ई न कोई बि। जॾहिं वेद लिखिया विया, उन वेदनि में जेका इंट्यूएशन थी आहे, उहा इंट्यूएशन साईं बाक़ाइदे पढ़ी, ऐं सुर रामकली तव्हां पढ़ो त उन में तव्हांखे उहो सॼो नज़र ईंदो। हाणे मां 3 जेको मां शुरू कयो ॼाणी वाणी 3 बैत मूं पढ़िया। एक कसर दर लख, कोड़े कन सिगिड़खियूं, जेॾां कयां परख तेॾां साहिब साम्हूं। हाणे वेद में फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त वेद ही जेका काइनात आहे इहा क्रिएशन नथो मञे, ही वहदतुल वजूद थो सम्झायां। ही क्रिएशन नथो मञे, ही प्रोजेक्शन आहे। एको अहम हुनजी ॿोली थो चवां, संस्कृत। मां हिकिड़ो हुअसि, ऐं क़ुर में बि तव्हांखे मिलंदो सेम जुमिलो। मूं चयो त मां खज़ाने खे ज़ाहिर कयां, ऐं पोइ मूं दुनिया ख़लकी। सिर्फ़ु हिते फ़र्क़ु आहे। एको अहम बहुश्याम, मूं चयो त घणा थी पिया, पर जाइए मां पाण खे विराए छॾियो। प्लीज़ टेक इट सीरियसली। मां हिकिड़ो हुउसि, मुंहिंजो हुस्न, मुंहिंजूं खूबियूं, मूं चयो त मां पाण खे विराए, ऐं बिकेम मैनी, पर जाइए। दिस इज़ नॉट क्रिएशन, दिस इज़ projection. Now he projected entire world from his self. हम होता है, ॿियो आहे किथे पोइ, ॿियो काॾां आयो जॾहिं हुन जी प्रोजेक्शन। जी अचो, इस्लामी पॉइंट इहे सभु शयूं आहिनि, क़ुर में बि आहिनि, पर असांजी अंडरस्टैंडिंग कमु नथी करे। अलाह छा आहे? नूर अर्ज़ समा।
ज़मीन ऐं काइनात जो नूर आहे। ॿियो मूं पढ़ियो कबीर जो, वो ग्रंथ साहब में हो, अवल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे, एक नूर ते सब जग उपजा। हिकिड़े नूर मां सभई पैदा थिया, कौन भले को मंदे। बुरो सुठो कंहिंखे चवंदो? सभिनी हिकिड़े नूर मां सभु सागान। सब गोबिंद है, सब गोबिंद है, गोबिंद बिन नहीं कोई। ऐं टियों पढ़ियो कबीर जो, कबीर कुआं एक है, उपाइणहार हिकिड़ो आहे, पढ़ियारी अलेख, माण्हू मज़हब फिका अनेक, बर्तन सबके न्यारे है। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी शरीयत, तौर तरीक़ा, रूल्स रेगुलेशन। पानी सब में एक, उहो पानी असां सभिनी जे अंदरि हिकु आहे, पर नज़र नथो अचे। अचो मां मॉडर्न साइंस मुताबिक़ अॼु जी दुनिया में थोड़ी देरि लाइ पंहिंजे इमेजिनेशन खे वधो आहे। वी डिज़ॉल्व ऑल द नेशंस इन द वर्ल्ड। दुनिया जूं सभु क़ौमूं ख़तमु कयो, इंसान आहे ऐं रब इंसान पैदा कंदो आहे। असां हुनखे इंसान खे क़बूल करण था चाहियूं। Dissolve all the nations, dissolve all the religions. All the resources are common for everybody. There will be no rich, there will be no poor. This is our dream. वो तव्हां कम्युनिज़म आणो, सोशलिज़म आणो, त असली जेका वननेस आहे उहा इहा आहे। लतीफ़ जहिड़े लिकल माण्हू वटि बि हज़ारे शहर आहिनि, पर असांखे सम्झ में नथा। पुछी जा दोस्त पासे कर परहेज़ खे, इहो काफ़िर मोमिन छॾ। जिनी ॾिठो होत तिन दीन सभई दूर कया। कहिड़े काम कापड़ी हे रामकली, त अहिड़ी रवश रवंद, अहिड़ो अख़्तियार सुठा कनि रवैयो, न का दिलि दोज़ख ॾे, न को बिश्त घुरनि, न को कम कुफ़ार असीं, न का मुसलमानी मन, उभा ईअं चवनि पिरी कजो पंहिंजो। असांजी कलंदर भेण राबिया बसरी, मां हाणे ॻाल्हाया हुया कलंदर ते, इतफ़ाक़ सां मूंखे हिन उर्स ते सदारत करायो, त सदारती खुतबे में इहो चयो त बाबा 2.5 न 3 कलंदर आहिनि। मां नथो मञा, ही मैन शामिलिज़म आहे, त बीबी राबिया औरत आहे, इन करे अधु कलंदर आहे, उन वॾी कलंदर, हुनजा सिर्फ़ु 2 कोटेशन ॾींदुमि वननेस खे सम्झण खां, सिर्फ़ु 2 कोटेशन। चए थी त रब मुंहिंजे हिसे जूं जेके बि ख़ुशियूं आहिनि, जेका मुंहिंजी जन्नत जा कमरा आहिनि, उहे तूं मुंहिंजे दुश्मननि खे ॾे। वरी लतीफ़ यादि थो अचे, ॾिने ॾुख हुया, अण ॾिने राज़ी थिया। चए थी मुंहिंजूं ख़ुशियूं, मुंहिंजा जन्नतूं सभु मुंहिंजे दुश्मननि खे ॾे। सूफ़ी से थिया जो कीन खयाऊं पाण सां। कुझु न घुरिजे ऐं उहा कीन कहिड़ी खयूं, मूंखे पंहिंजी मोहबत ॾे, ऐं जेकॾहिं मां तोखे तुंहिंजे मोहबत जे करे नथी चाहियां, त मूंखे तूं ख़तरनाक दोज़ख में फिटी कर। त उभा ईअं चवनि त पिरी कजो पंहिंजो। त इन ॻाल्हि खे अॻिते सम्झण खां असां जेकॾहिं आगा सलीम जो मुतालो कयूं, मूं चयो त असां पाण में वॾो डिस्कस कंदा हुआसीं, रातियुनि जूं रातियूं डिस्कस कंदा हुआसीं, ऐं असांजी जेका एफिनिटी हुई ऐं जेका दोस्ती हुई, जेका मोहबत हुई, उहो घणो कुझु ॻाल्हाए सघे थो, वक़्त जी इजाज़त न आहे। आख़िरी अयूब इशारो ॾिनो, अयूब जी ॻाल्हि ॿुधायां, वॾो अजीब माण्हू आहे सफ़ा। मूंखे त चए हिकिड़े ॾींहुं चई भला आगा सलीम खां इंटरव्यू कराए, हाज़िर, और ॿिन्ही शख़्सनि लाइ छो माण्हू मूंखे कॉन्टेक्ट कंदा आहिनि, उहा पाण कयो। ख़ैर हाणे साईं बीमार हुजे, बांका ते बीमार जे बिस्तरे ते, पर हू आख़िरी दम ताईं कनासुर हुनजी ॾींदो गवाही, लैपटॉप अॻियां रखी कमु कंदो रहंदो। इहा लख न ॾींदो तव्हांखे त मां बीमार आहियां, बीमारी खे लिफ्ट न करायो त उहो सुबुह था आगा सलीम, तव्हां हली सघो था। ख़ैर मां चयोमांसि हे मसइलो आहे, मां अयूब शेख खे वठी ईंदुसि,
तव्हां इंटरव्यू कयो या तोखे न कीअं कंदुसि हालांकि भाभी मूंखे चए पई उहा हे बीमार थी मां त हा भाभी मां खां वेठी उहा बि वेठी सो बहरहाल हिन इंटरव्यू कयो तमामु डिघो इंटरव्यू कई एनीवे साईं बर्दाश्त करे वीचारे शिकायत न कई उन मुस्कुराईंदड़ चेहरे सां बीमारी में बि बीमार न पियो लॻे इहो असांखे सिखणो पवंदो आगा सलीम खां ऐं मुंहिंजी भाभी खे चई त हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजा सभु किताब नागपाल खे ॾिजो थैंक यू वेरी मच